दोस्तों अस्सलाम वालेकुम। ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों, मां ॿुधाईंदो हलां दोस्तों तव्हांखे हाणे ड्रामो उन मोड़ ते पहुची चुको आहे। हाणे ड्रामे जो अॻिते इंटरवेल थींदो। इंटरवेल दोस्तों सम्झ अधु जेको आहे न पुॼे थो उते इंटरवेल थींदो आहे फिल्म जी अधु। हाणे 50 खां अॻिते आहे हीउ ड्रामो दुलाब। हाणे जेको आहे मुराद रहज़न वारनि जो हिकु चकर ॿीहर जहिड़ो बि थींदो अली खान वारे मसइले ते इहो जेको आहे शानवाज़ ख़ान शैतानी करे छॾी आहे। और मां ॿुधाईंदो हलां दोस्तों त मंसूर खान बि हाणे इन मसइले में ठाहे वरी ॿीहर हिकु चकर हथु विझंदो। ऐं जेको आहे दोस्तों अॻिते हली जीअं जीअं एपिसोड अॻिते हलंदा इहो हाशिम बि ज़ाहिर थींदो त कंहिंजो माण्हू आहे। तोखे त असांखे ख़बर आहे हाशिम शानवाज़ ख़ान जो माण्हू आहे। रहज़न ऐं मुराद वारनि खे ख़बर न आहे, मंसूर खान खे ख़बर न आहे। जॾहिं रहज़न वारनि खे अॻिते हली बाद में ख़बर पवंदी थी इहे कमु सभु शानवाज़ ख़ान जा हुया त पोइ शानवाज़ ख़ान खां एॾो त नफ़रत कंदा ऐं उन्हनि खे मारण जे लाइ बि तयारु थी वेंदा। फ़िलहालु हू उन्हनि जे इशारे ते रहज़न वारा हलंदा रहंदा ऐं मंसूर खान खे हाणे बदनाम कयो वेंदो त अली खान खे इन किडनैप करायो आहे शानवाज़ ख़ान जे तरफ़ां, इहो बदनाम करायो वेंदो। ऐं मुराद खे इहो तौसर ॾियारियो वेंदो त तुंहिंजे भाउ खे मंसूर खान किडनैप करायो आहे, उहो छोकिरी सां उहो शादी करणु चाहे थो। ऐं रहज़न वारा बि चवंदा हा हा मंसूर खान असांखे ॻाल्हि कई हुई।